नाज़िन मोरो में सिंधी अदबी संगत पारां सिंध के नाले वारे शायर अदीब समाज सुधारक रमज़ान नौल की याद में तकरीब मेहरान सिटीज़न क्लब में थी गुजरी, जैमें अदीबन शायरन सियासी समाजी इल्मी अदबी तंजीमुन के अगवानन शिरकत कई। उन हवाले से ॾिसूं था ही रिपोर्ट। मोरो में सिंधी अदबी संगत पारां मोरो शहर से ताल्लुक़ रखंदड़ सिंध के नाले वारे नसरी नज़म के शायर अदीब समाज सुधारक रमज़ान नवल के याद में एक तकरीब मेहरान सिटीज़न क्लब में थी गुजरी। प्रोग्राम में शरीक थियलनि आवाज़ टीवी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त रमज़ान नवल जा जेके नसरी नज़म आहिनि उहे अहिड़े सुठे पाए जा आहिनि, अहिड़े आला पाए जा आहिनि। इख़्तिसार में मुख़्तसर जेके शेख हयात लक्ष्मण कोमल ॿियनि जदीद शाइरनि एप्रिशिएट कयो ऐं रमज़ान नवल जे शाइरनि में जेका फ़िक्री ऐं फ़नी उॾाम आहे उन्ही के सिंधी शाइरी के फ़ख़ुरु रहंदो। मुझे भाउ जी अॼु यादि में जो सिंधी अदबी संगत मोरे वारनि ऐं जेके सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि खां कई आया आहिनि दोस्त, उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां। भाउ रमज़ान जो शाइरी सिंध सां इश्क जी शाइरी हुई ऐं सिंध सां उनजी एॾी मोहबत हुई जो हुन हर वक़्तु पाण खे सिंध जे इश्क में घायल समझो। ये जो तकरीब थी वह सिंध के हिकिड़े तमाम आला पाए जे नसरी नज़म के बेहतरीन शायर रमज़ान नवल साहब की याद में बेठा हुई। मां समझा तो नसरी नज़म आम शायरी का मुनफरद है ऐं रमज़ान नवल जो नालो पूरी सिंध में इन हवाले से मुनफरद ऐं वॾी अहमियत से यानी इज़्ज़त एहतराम से वरतो तो वञे, छाकाणि त इन हवाले से वॾो शाइर हो। रमज़ान नवल बेसिकली तो ॼण मोरे जो तो आहे, पर मूंसां गॾु पढ़ियो बि हुयो। आउं त बचपन खां हुन सां उन बचपन वारे हवाले सां मां सुञाणंदो हुउसि, पर मूंखे यकीन कर त जॾहिं भिटाई जूं सिटूं ईंदियूं आहिनि त जॾहिं ॿुधो मूं तो बख़्शे बदकारनि खे तॾहिं मूं वरितो घस गुनाहनि जो। भिटाई जेको कुझु चई वियो आहे उहो त आउं सम्झां थो त हीअ जेके सिंधी अदबी संगत वारा दोस्त उनजी पोइवारी पिया कनि। पाण ख़ुदि मालिकनि चयो त भई 14 सालनि खां पोइ ही पहिरियों दफ़ो प्रोग्राम अहिड़े इन क़िस्म जो थियो आहे त असांजा जेके अदीब जेके विसरंदड़ अदीब आहिनि त इहो असांजे सिंधी अदबी संगत जो वॾो आहे जो हू उन्हनि खे खयूं अचनि पिया था। का बि शइ तारीख़ी लिहाज़ खां हू छॾण जे लाइ तयारु न आहिनि। रमज़ान नवल सिंधी नसरी नज़म जो हिकिड़ो इंतिहाई सगारो शाइर हुयो जेको झीणी रोशनीअ जा नज़म बि लिखी सघंदो हो ऐं रूह जा सजदा बि सम्झी सघंदो हो। हिकिड़ो जीनियन ऐं जीनियस शाइर हुयो। आख़िर में इन तकरीब में शरीक थियलनि वचन वरजायो त रमज़ान नवल जे मिशन के जारी ऐं सारी रखंदासीं ऐं संदसि जेके रहियल किताब आहिनि उहे जल्द खां जल्द छपराया वेंदा। कैमरामैन जुमन सोलंकी ऐं गुलाम दस्तगीर सां गॾु मोराई अयास सोलंकी, आवाज़ टीवी न्यूज़ मोरो।